बाबारह खां मुज़फ़र काज़ी जी रिपोर्ट मुताबिक़ मानसून जी बारिश वारहे शहर खे ॿोड़े छॾियो। MPA फंड मां किरोड़ रुपया मिलण बावजूदि वारहे जी हालत इंतहाई बिगड़ियल। मुख़्तलिफ़ मोहल्लनि सुमरा मोहल्ला, ईदगाह मोहल्ला, इमाम बारगाह मोहल्लो, डॉक्टर ग़ुलाम सरवर भुट्टो मोहल्लो, हमल मोहल्लो मुकमल पाणी हेठि। आवाम सख़्तु मुतासिर। 22 वारी महाॿोॾ में शहर लॾे आयल मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि सख़्तु परेशान। ॻोठ छॾे शहर आया सो पर शहर जी का बि वारसी न हुजण करे वारहे मां लॾे वरी ॻोठ वञी रहण खे तरजीह ॾींदासीं। ॿिए पासे वारहे जे तरक़ियाती कम कराइण लाइ बजट जा टाउन कमेटी वारहे हर दौर में कूड़ा बिल ठाहे लुटमार कई पई वञे। शहरनि तरफ़ां MPA तालके वारे नवाबज़ादा बुरहान खान चांडियो ऐं चीफ ऑफ चांडिया नवाब सरदार खान चांडियो खां मुतालबो कजे थो त वारहे शहर ख़राब ड्रेनेज सिस्टम खे बहितर बणायो वञे ऐं आयल बजट जा बिल चेक करे फ़ौरन इंक्वायरी कराई वञे ऐं ज़िमेवारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे।